ए अम्मा, ए कुजाड़ो थी चुए कुंज दिए। ए अम्मा उथी उन लाडीअ खे तयार कर। ए ॼञ इजो अचण वारी हूंदी। ए हाओ अम्मा आओ। ए आवी झट कयो नी। ए हुन मासूमड़े राणे गोटे जी ॼञ पई अचे। ए आओ अम्मा आओ सदको। ए सचु थी चुए। ए मुंजी हीर दिए जो घोट जको है ने ए सफा गबरू जवान आया। ए दिसी मानुन के छिरक पईजी वेंदा। अम्मा ये चारे अच्छा वारा तस ने टिकण ते। ए उन जो भी खैर आहे। ए अम्मा ठहियो। ए अच्छा वार त नंढकन बारन खे भी आहिन। ए उनके बटे वार थिया त केड़ी वडी गाल आहे त मासूमड़ो नंढड़ो वेचारो। ए हाओ अम्मा हाओ। ए दंद जान झुरस बाकी वडो किथे आहे। अम्मा ने जीड़ो बार किकड़ो आ वडो त कोने को। मां साथ तव्हां त अलाही केड़ो किसो खणी वेही रहियो आहियो। कुंवार खे जल्दी सां तैयार करे वठो। ॼाण जंज पहुचण वारी हूंदी। ए हाओ मां साथ मिठड़ी तू इन गाल जो फिकिर म कर। ए उथी तू इन लाडीअ खे हली तैयार कर। ए अम्मा तोखे खबर आ ए सुरई कुंवार के ॾाढो मलूक तैयार कंदी आ। ए कुंवार में ते सोहणी है न केडी ना नाजुकड़ी है। ए इने के सफा भलोड़ करीस। वञ अम्मा तू तैयार कर। आई तू वरी हा वञ शाबाश। आई तू वरी का घर भर जी सफाई बफाई कर। ए नूरी किथे थी वञे? वाह ए आ पंहिंजी हीर के गिनण थी वञा। ए रना हीर जो तो अॼु सुबुह जो सेठ साईं निकाह पियो थिए। वो हिते कुजाड़े लाइ बि कोठियो अचे। ए हीर मोहन जी पुराणी जेडुल आहे। ए पर छा कजे कुदरत जा सानन वेचारी बेवा थी पई आ। ए वडी वडी कोशिश करे मु सेठ सा उन जो निकाह करायो आ। ए रना वो तो समझ में पर हिते कुजाड़े लाइ हीर खे गिनो थी अची। ए उन मिस्किन गरीब जको अजो ई कोने। ओ चे पई तुंहिंजे घर में तैयार थी उन खां पोइ पंहिंजे घर असली घर हली वेंदसि। ए रन निभागी ये अशर बेत कनी है मोजे सिर ते। ए मो बस करो मुझे नंढपण जी जेडुल गड सा रांदियो केडी वडा ते आयो उन का पो उन जी ख्वाहिश आहे त उन के हार सिंगार करे कुंवार करे ऐं इतां घरा रवानो कयास। ए रना सेठ भी के डी ज़ाद कंदो ज़ाद इन रन जो आऊं वाकूफ आया। ए मो बस कर हाणे पियो जे त तो के केडी खबर माणू जी। ए मुंजी हीर जको इते मट्टी कीने कोई मुंजी हीर जेड़ो नाए। ए खबरूं तो सेठ कना पो पुछंदासीं रुगो विहां थी वठे। ए मिजरी तुंजी तो वे भी आदत हर माणू मा को न को ऐब कढंदो आहे। खुदा नाराज थींदो ये न कंदो कर सुठी गाल नाए। बस आऊं हींअर गिनी थी अचां पंहिंजी जेडुल के। आ सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।